अस्सलाम वालेकुम एस टीवी न्यूज़ वली मोहम्मद जाड़ो नज़र विझो था घोड़ाबाड़ी खां हिन रिपोर्ट ते नादिन वर शहर में सफ़ाई कंदड़ कचे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त सॼो ॾींहुं कमु करियूं था पर पगार नथी वधाई वञे। हुन चयो त शहर जी सफ़ाई करण ते महाना 10,000 मिलनि था, महांगाई सबबु पूरत नथी थिए। हुन चयो त केतिरा ई भेरा एडमिनिस्ट्रेट खे चयो आहे पर इहो ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबु फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि वसवारनि ऐं घोड़ाबाड़ी जे MPA अली हसन ज़रदारी खां मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वठी पघार वधाई वञे। ॿिए पासे घोड़ाबाड़ी जे एडमिनिस्ट्रेट साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त यूनियन जी बजट हर महीने 5 लख आहे, जॾहिं त ख़र्च हर महीने 5,30,000 आहे। पघार कीअं वधायां?